अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया'i वल मुरसलीन सय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन क़ाइदिल गुर्रिल मुहज्जलीन हबीबना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। वल्लज़ी जाअ बिस्सिद्क़ि व सद्दक़ बिहि उलाइक हुमुल मुत्तक़ून। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। प्यारा भाइयों, कुरान मजीद फुरकान हमीद जी हिक आयत सगुरी तव्हांजे साम्हूं हिन फ़कीर तिलावत कई आहे। इन आयत में अल्लाह जो फरमान आहे, वल्लज़ी जाअ बिस्सिद्क़, उहा ज़ात जेका सच्चाई खणी आई, वसद्दक़ बिही, उहा ज़ात जंहिं उन जी तस्दीक कई। उलाइक हुमुल मुत्तक़ून, इहे ई मुत्तकी ऐं परहेज़गार आहिनि। हिक उहा ज़ात जेका सिद्क़ सच्चाई खणी आई, बी उहा शख्सियत जंहिं उन जी तस्दीक कई। अल्लाह फरमाए तो इहे ई परहेज़गार, इहे ई जन्नत जा हक़दार, इहे ई जन्नत जा मालिक। इमाम बग़वी इन आयत जे हेठों लिखे थो त जेका ज़ात सच्चाई खणी आई, उहा ज़ात मदीने वारे साईं, ऐं जंहिं उन जी तस्दीक कई उहो सैयदना अबू बकर सिद्दीक़। मदीने वारो साईं सच्चाई खणी आयो, कुरान खणी आयो, फुरकान खणी आयो, ईमान खणी आयो, इस्लाम खणी आयो, शरीयत खणी आयो, तरीक़त खणी आयो, अल्लाह वटों अहकाम खणी आयो, दीन जा पैगाम मदीने वारो साईं खणी आयो। इहो अल्लाह वटां मदीने वारो साईं ये नेमतूं खणी आयो। इन्हनि जो पहिरियों ख़रीदार अबू बकर सिद्दीक़। पोइ त हाणे 1500 सालनि खां पोइ असां मेड़ वारा बि ख़रीदार आहियूं। शुक्र आहे रब जो, दीन इस्लाम असां बि क़बूल कयो, असांजे घर में बि दीन आहे। पर पहिरियों हिन दीन जो ख़रीदार जवाननि में अबू बकर सिद्दीक़, नंढी जमार वारनि में मौला अली शेर जलील, औरतुनि में खातून अतहर जी अम्मा साइण खदीजतुल कुबरा, ऐं गुलामनि में हज़रत बिलाल हबशी।
रब तो फरमाता उलाइका हुमुल मुत्तकून, जंहिं दीन के खरीद कयो, जंहिं दीन ते अमल कयो, जेके दीन जा पैरोकार बणिया, जेको मोहम्मद मीर खणी आयो उन शइ खे जंहिं इख्तियार कयो ऐं अपनायो, ये परहेज़गार अथव। ऐं परहेज़गार जन्नत जा मालिक आहिनि। जन्नत रब ठाही परहेज़गारनि जे लाइ। मदीने वाले साईं हजरत अबू बकर सिद्दीक के हिकड़ा आहिनि मुत्तकी, माना परहेज़गार। उलाइका हुमुल मुत्तकून, ये मुत्तकीन जेके न दीन के खरीद कनि था, जेके न दीन ते अमल कनि था। अबू बकर मुत्तकी परहेज़गार, पर तकवा जो वरी आला दर्जो अफजल नहीं, अशरफ मकाम तकवा जो उनके सरबुआ अतका। गुड़ो मुत्तकी बियो अतका, जेको इंतहा दर्जे जो मुत्तकी, इंतहा दर्जे जो परहेज़गार हुजे। कुरान फरमाया था अबू बकर अतका, वडो परहेज़गार। मदीने वाले मीर पंहिंजी ज़बान नबूवत मां सोने सिद्दीक़ अकबर के बिशारतूं ॾिनियूं, खुशखबरियूं ॾिनियूं, अहिड़ियूं खुशखबरियूं जेके न कंहिंखे अॻु ॾिनो न वरी पोइ ॾिनो। मसलन जमुल जवामे में, सुबुल हुदा व रशाद में रिवायत आहे त मदीने वाले साईं हजरत अबू बकर ने निहारे फरमायो, या अबा बकर इन्नल्लाह सम्माक सिद्दीक। ए अबू बकर, अल्लाह तो के सिद्दीक सॾियो आहे। तुझे अबे अम्मा तुझो नालो ॿियो रखियो आहे, पर मुंहिंजे रब तो के सिद्दीक सॾियो। अब्दुल्ला असुल नालो जेको आहे उहो घणनि खे यादि कोन्हे, पर जेको नालो अल्लाह सॾियो आहे सॼी दुनिया उन नाले सां सुञाणे थी, सिद्दीक। इहो सिद्दीक जो लक़ब, सिद्दीक जो नालो, इहो ज़मीनी नालो न आहे, आसमाननि तां रब पाण नाज़िल कयो। ऐं मदीने वाले साईं इमाम आजुरी रिवायत आंदी आहे, कंजुल उमाल वारे भी रिवायत आंदी आहे, सिफ़तु सफ़वा में भी रिवायत आई आहे त हिकड़े ॾींहुं मदीने वाले साईं दुआ जा हथ खया। अल्लाहुम्मा जअल अबा बकरिन मई फी दरजती यौमल क़ियामा। ए मुझा अल्लाह, ए मुझा परवरदिगार, अबू बकर के जन्नत जे अंदर क़यामत जे दिहाड़े में मुझो पाड़ो, मुझो साथ, मुझी मैयत मूसा गड रख जा। मई माना मूसा गड, फी दरजती मुझे दर्जे में, जे दर्जे में मां मोहम्मद हुजा, अबू बकर के उन दर्जे में मुझे पाड़े में रख जाए। साईं त चयो यौमल क़ियामत, क़यामत जे ॾींहुं अल्लाह ताला अबू बकर के मक्के में भी मोहम्मद मीर सां गॾु, वरी सफर में गारे सौर में 3 ॾींहं साहबा त हज़ारे हुया न, पर महबूब सां गॾु अबू बकर मदीने में गॾु, उहद में गॾु, बदर में गॾु, खैबर में गॾु, तबूक में गॾु,
जो मज़ार में बे अबू बकर मोहम्मद मुस्तफा संग वरी साईं फरमायो त क़यामत जे ॾियारे में मां उथंदुसि त मुंहिंजे हिक पासे अबू बकर ॿिए पासे उमर हूंदो हथ हथनि में ॾेई गॾिजी जन्नत में दाख़िल थींदा मवाली खे कहिड़ी ख़बर त अबू बकर जो शान छा सुभान अल्लाह मदीने वाले साईं फरमायो इमाम तबरानी मजम औसत किताब में रिवायत आंदी आ मुझे लजपाल नबी फरमायो मन अराद अन यंजुर इला अतीक मिनन नार फलयंजुर इला अबी बकर जे तवा जहन्नम का आजो जन्नती मानू दुनिया में दिसण चाहो था तो हे बीठो तो अबू बकर जन्नती दिसण चाहो था न साहबी आओ बेहश्ती दिसण चाहो था न हे अथव अबू बकर जंहिंखे रब दोज़ख खां आजो कयो जंहिंखे जन्नत जो हक़दार बणाई छॾियो मोर लगी वही ना मदीने वाले साईं जंहिंखे मदीने वारो साईं जन्नती सॾे सुभान अल्लाह मुझे आका फरमायो इमाम तिरमिज़ी रिवायत आंदी आ इमाम सालिही सुबुल हुदा व रिशाद में रिवायत आंदी आ साईं फरमाया ला यंबगी लिकौमिन फीहिम अबू बकर अन युअम्महुम गैरुहु जे जमायत में अबू बकर बीठो हुजे ॿिए खे लाइक़ नाहे जो मुसले ते भी इमामत कराए जे जमायत में अबू बकर हूंदो तो उन जो इमाम अबू बकर हूंदो जॾहिं मदीने वारे साईं जी तबीयत नासाज़ थी न 17 नमाज़ूं साईं जन ॿार कोन निकिता हवेली पाक में नमाज पिया पढ़न साईं फरमायो त अबू मुरू अबा बकर न युसल्ली बिन्नास अबू बकर के चो तो मुसले ते बीहे मुझे मुसले ते नमाज पढ़ाईंदो तो मुझे अबू बकर हिकड़े दी साईं जन के थोड़ो तबीयत में फरहत महसूस थी पो ही मेहराबा हिया खबे हथ ते ही जे दरिया न इए मुस्तफा जो हुजरे जो दर्रो हुयो सोने हबीब तबीयत में कुछ फरहत महसूस थी साईं उठ्या ॾिसां त मुंहिंजा असहाबी मुझे अबू बकर जे पुठियां कीअं था नमाज़ पढ़नि साईं जन जे दरवाजे के चिक लॻल हुई पर्दो लॻल हुयो पर्दो नमाज शुरू आ अबू बकर मुसले ते आ हजरत उमर हजरत उस्मान मौला अली सारी साहबा जी जमात सिफ दर सिफ बीठा है जेॾीमहिल मुझे आका जे दरवाजे जे पर्दे खुलण जो आवाज आयो जिनके घरन में पर्दो आ उनन के इन जो अंदाजो हुंदो पर्दो ये छिकबो आ न त आवाज थींदो आ कपड़े जो पर्दे खुलण जो आवाज थियो त जेके 3 ॾींहंनि खां वठी जिन मुस्तफा जो मुखड़ो न ॾिठो हुयो वो 5 वक्त दीदार थींदो न साईं जन चे वेंदा ऐं ही साईं जन जो हुजरो न हिते थंबो हुयो उस्तवान तो शरीफ जेते चटाई विछाए भी उते अचे हुजूर जन वेंदा ऐं नमाज पढ़ंदा एतकाफ वेंदा वरी उन जे पासे में बियो थंबो हुयो
जंहिंजो नालो उस्तवानतुल वफूद वफ़द ईंदा मुल्कनि जा माण्हू ईंदा हुज़ूर उते वेही दरबार लॻाईंदा कचहरी कंदा असां बि वेही दीदार कंदा हुआ टियों थंबो उस्तवानतुल हर्स चौकीदारी वारो में अल्लाह सभिनी खे हाज़िरी नसीब कंदो हर्स उस्तवानतुल वफूद उस्तवानतुल ये टई थंबा जिते हुजूर जन जी चटाई लगंदी ही उस्तवानतुल सरीर उहो भी थंबो मौजूद है जिते वफदन सा वेंदा वो उस्तवानतुल वफूद भी मौजूद है जिते मौला अली वेंदो हो वो उस्तवानतुल हर्स भी मौजूद है सोना हबीब जेडी मल चेहरो मुबारक जाहिर थियो रुखे ज़ेबा हुस्ने बेमिसाल हुस्ने लाजवाल मुझे आका जे पर्दे जे खुलण जो आवाज आयो सहाबा नमाज में मुंह काबे दे पर जेरी मलक पर्दे जे खुलण जो आवाज आयो त चेहरा काबे का फेराए मुस्तफा जे मुखड़े मुंह काबे का फेराए त नमाज भजी पौंदी नमाज दौरान दी करे मुंह मटाए काबे का हेडे करे या ओडे करे त नमाज भजी पौंदी छा साहबन के मसले जी खबर कोन हुई छा हाने ॾिसो न मुंह हीअं सिधो आहे क़िबले ॾे वरी ही बिल्कुल खाॿे हथ ते माना 90 डिग्री हीअं चेहरा सहाबन जा काबे ॾे ऐं मुस्तफा जो मुखड़ो खाॿे पासे इश्क जी ऐं अकुल जी जंग लगी अकुल चयो त मुंह काबे खां फेराईंदे नमाज भॼी पवंदी नमाज फासिद थी वेंदी मुंह काबे खां न मटाए अकुल रोके पियो इश्क पे चयो त नमाज़ें जो क़ज़ा हो फिर अदा हो निगाहों की क़ज़ाएं कब अदा हो फिर अदा हो निगाहों की क़ज़ाएं कब अदा हो नमाज टुटी वही त वरी पढ़ी सघबी पर देखो मुखड़े जो दीदार तुझे दीदार ले दिल पर लगे मेलू लुआ अंदर लोरी बिरह बेहाल कयो बेवस खसे दिल यार बिजुरी बारे बायूं बिरह वारियूं मचाए मचविए मिठड़ा उझाइण जा नथा थियन मूं बरे अंदर जिए खुरी सुभान अल्लाह नमाज नमाजा पर यार जो दीदार बत का शया असा सुन्नियुनि में हिकिड़ो फ़र्क़ु अथव वाबी चङो मुड़ुसु आहे जंहिंखे उहे हकीमुल उम्मत सॾींदा आहिनि उन या ॿियो को लक़ब सॾींदा अथसि उन चयो आहे निमाज़ में गॾ जो घोड़े जो ख़्यालु अची वञे निमाज़ न भॼंदी पर जेकॾहिं निमाज़ जे दौरान मदीने वारे साईं जो ख़्यालु अची वियो निमाज़ भॼंदी हिया वहाबी जो नज़रियो हिया सहाबी जो नज़रियो ऐं अल्लाह जो शुक्र आहे असां के वहाबी जा पैरोकार न आहियूं असां सहाबनि जा पैरोकार
असांजो आइडियल को वहाबी ना है, सहाबी असांजो आइडियल। जेडी मल उन्हनि जा चेहरा फिरिया काबे खां रुखे मुस्तफा के ॾिसण लगा, चवनि था फतबस्सम हुजूर मुर्किया। मां सदको वञा मुर्कण तां, मां जिंद घोरे छॾिया मुहम्मद जे मुर्कण तां। जेडी मल हुजूर मुर्कंदा ईअं लॻंदो त जहान जा गुल टिड़ी पिया आहिनि। हसीन चेहरो ऐं लाल लबड़ा ये गुलन में गुलाब नाए। ओ जाने जाना ओ शाह शाह जगन में तो जो सही जवाब नाए। जदे निहारी खिली खिकारी दिलियों हजारे हबीब ठारी। तकलीफ दूथी वन भली। जदे निहारी खिली दिलियों हजारे हबीब ठारी। झलक ॾिठी जे मिठाया जी, झलक ॾिठी मिठाया जी। हशर जो उन ते हिसाब नाहे। मदीने शरीफ में वञी ॾिस न, इश्क वारा कॾहिं हेॾो था विहनि, कॾहिं हेॾो गुंबद ख़बरा जे, कॾहिं हेॾो। तेरे रुख महबूब वेखण कीते, कदी इथ बहदा कदी उथ बहदा। मन मेहर करी महबूब मिठा, कदे हित थो वेहा कदे हुत थो वेहा। सहाबा किराम जूं नज़रूं मुस्तफा जे रुखे ज़ैबा के तकण लगियूं। हुस्न अज़ल आशिकार थी वियो, कायनात जो हुस्न गॾजी मुहम्मद जे मुखड़े में रब जमा कयो। हसीन यूसुफ केॾो जमील हुयो, पर हिकड़ी औरत ज़लीखा आशिक बणी। हिन लजपाल नबी ते लख करोड़ आशिक, ॾिसण वारा त आशिक पर अॼु बि अण ॾिठे लखे आशिक। जन ॾिठो हुयो खुशबख्त हुया, पर जन ॾिठो न है उहे बि रोअनि था रड़नि था, मौला ने मुखड़े जो करे जमाल दीदार नसीब। मुलाकात हबीब साडी ईद हो गई, साडा हज अकबरी तेरी दीद हो गई, साडा हज अकबरी तेरी सूरत जो तकी ते मोहब्बत हो गई पक्की, जन्नत वास्ते पक्की रसीद हो गई, ते मोहब्बत हो गई पक्की, जन्नत वास्ते पक्की रसीद हो गई। मुलाकात हबीब सा चाहे ना ते न कोई परछावा,
तेरियां तक के अदावां मैं मुरीद हो गई, तेरियां तक के अदावां, तेरियां तक के अदावां मैं मुरीद हो गई। मुलाकाते हबीब साड़ी जीण जो मजो तो मोहब्बत में।